नाज़िम, कदकोट के कच्चे वारे इलाइक़े में ॿिनि हफ़्तनि खां ॾोहारियुनि ख़िलाफ़ पुलिस ऑपरेशन जारी आहे, पर हिन वक़्त ताईं का ख़ासि अॻभराई साम्हूं नाहे आई। उन हवाले सां सूरतहाल खां आगाह करण लाइ असां सां वीडियो लिंक ते मौजूदु आहे कदकोट मां ग़ुलाम रसूल मीरानी। जी ग़ुलाम रसूल, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल ही कंदकोट जो कच्चे वारो इलाइक़ो आहे, दुरानी महर, जिते चाचड़ बिरादरी जा जेके 9 ॼणा जेके क़तल थी विया, जेके क़बाइली झेड़नि सबबु झेड़े सबबु जेको आहे उहो क़तल थी विया। उन्हनि क़ातिलनि जी गिरफ़्तारी, उन सां गॾोगॾु ॾोहारियुनि जी गिरफ़्तारी जे लाइ जेको आहे SSP अमजद शेख जी अॻुवाणी में जेको ही ऑपरेशन आहे उहो 20 ॾींहंनि खां वठी जेको आहे जारी आहे। पर हिन ऑपरेशन में जेको आहे हिन वक़्त ताईं जेके आहिनि का ख़ासि जेकी अॻभराई आहे उहा साम्हूं न अची सघी आहे। पर हिन वक़्त बि कच्चे वारे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जेकी पुलिस आहे उते पुलिस पंहिंजूं पिकटूं जेके क़ाइमु करे उहा उते वेठल आहे। पर हिन वक़्त जेकी पुलिस आहे उहा इहा ई दावा करे पई त असांजो जेको हीउ ऑपरेशन आहे उहो मुसलसल जारी आहे ऐं हिन ऑपरेशन में जेको आहे त ॾोहारियुनि जा केतिरा ई ठिकाणा जेके आहिनि उहे तबाह करे उन्हनि खे बाहियूं ॾिनियूं वियूं आहिनि। पर अॼु ताईं जेको आहे त हिन ऑपरेशन में जेको आहे त न को 9 ॼणनि जे क़तल में मुलविस जेके जवाबदार आहिनि मुख्य उहे गिरफ़्तार थी सघिया आहिनि। नई जेके बदनाम जेके ॾोहारी आहिनि जेके उते ॾोह करण में जी वारदातनि में जेके सरगर्म रहिया आहिनि, जन केतिरा ई भेरा जेको आहे पुलिस जे मथां हमला। उन खां अलावा दुरानी महर थाणो आहे जेको कच्चे वारे इलाइक़े में आहे, उन थाणे तां बि जेको आहे उहे जेके ॾोहारी आहिनि उन्हनि हमला कया आहिनि। उहे हमला कंदड़ जेके ॾोहारी आहिनि उहे अगवा फुर धाड़नि ऐं केतिरनि ई ॾोहनि में जेके आहिनि उहे जेके आहिनि उहे घुर्बल आहिनि, पर उन्हनि जी गिरफ़्तारी अञा ताईं न थी सघी आहे। ही जेको ऑपरेशन आहे उहो 20 ॾींहंनि में दाख़िल थिए पियो, पर अञा ताईं जेको आहे पुलिस खे का कामयाबी जेको आहे उहा न मिली सघी आहे। ऐं SSP अमजद शेख सां जॾहिं असांजो राब्तो थियो त SSP अमजद शेख जो इहो ई चवणु आहे त ही ऑपरेशन जेको चाचड़ बिरादरी जा 9 ॼणा जेके क़तल थी विया आहिनि उन्हनि जे जवाबदारनि जी गिरफ़्तारी, उन सां गॾोगॾु ॾोहारियुनि जे ख़ात्मे ऐं अमन अमान जी सूरत हाल खे बरक़रार रखण जे लाइ हीउ ऑपरेशन कयो वियो आहे। ऐं हिन ऑपरेशन में जेको आहे त पुलिस जी हिकु वॾी जेकी नफ़री आहे उहा हिते जेको आहे त ऑपरेशन में हिसो वठे पई। बख़्तरबंद गाॾियूं APC चैन, उन सां गॾोगॾु जेको आहे त जदीद हथियारनि जो जेको आहे उहो इस्तेमालु कयो पियो वञे। ऐं मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त गढ़ी तेगो जे इलाइक़े में जेको शिकारपुर ज़िले में अचे थो ग़ुलाम रसूल, इहो ॿुधाइजो त दरिया जे उते ॿिए जेको आहे पासे जॾहिं जी हिन वक़्तु शिकारपुर छा पुलिस मुजरिम सूरतहाल जी आहे, बाज़ जीअं त ऑपरेशन अञा जारी आहे? ग़ुलाम रसूल जी बिल्कुलु ग़ुलाम रसूल, जीअं त पुलिस ऑपरेशन अञा ताईं जारी आहे त दरिया जे ॿिए तरफ़ जेके धाड़ेलनि वारी साइड आहे उन वक़्तु हींअर छा सूरतहाल आहे? जी बिल्कुलु हिन ज़िले जे तरफ़ां जॾहिं कच्चे वारे इलाइक़े में ऑपरेशन कयो पियो वञे त ॿिया जेके ज़िला आहिनि जंहिंमें घोटकी ज़िलो आहे, सखर ज़िलो आहे ऐं शिकारपुर ज़िलो आहे, उते बि जॾहिं ऑपरेशन जो जेको सूरत हाल आहे उहा हिन वक़्त ताईं का अहिड़ी ख़ासि ऑपरेशन ओॾां कोन पियो थिए। पर हिन वक़्त ताईं इहो इतला ज़रूरु मिलनि पिया त जेके हिन वक़्तु जेको पाणी जेको आहे कुझु ॾींहंनि में उहो वधणु लॻंदो ऐं वधण खां पोइ जेको आहे पुलिस खे ऑपरेशन दौरान काफ़ी ॾुखियाऊं जेके आहिनि उहे पेश ईंदियूं। ऐं हिन वक़्तु जेको कच्चे जा परियां जेके इलाइक़ा आहिनि, परियां जेके ज़िला आहिनि, उन्हनि में इहे इतला आहिनि त ओॾे को अहिड़ी का हिकमत अमली जेको आहे उहा नज़र कोन पई अचे, जंहिंजे करे जेके कच्चे जा जेके धाड़ियल आहिनि उहे पंहिंजी महफ़ूज़ पनाह गाहनि ॾांहुं जेके आहिनि उहे हलिया विया आहिनि। ऐं हिन वक़्तु जेको आहे त कुझु ॾींहंनि में जॾहिं पाणी दरिया में वधंदो त पुलिस खे ऑपरेशन करण दौरान काफ़ी ॾुखियाऊं मिलनि, जेके आहिनि उहे ॾुखियाईनि खे मुंहुं ॾिसणो पवंदो। पर हिन वक़्तु जेको आहे पुलिस जो इहो ई चवणु आहे त असां जेको आहे बहितर हिकमत अमली तयारु कयूं पिया। ऐं कुझु ॾींहं अॻु में DIG लाड़काना ऐं RPO सखर बि जेको आहे कच्चे जे इलाइक़नि में पहुची करे ऑपरेशन जी सूरत हाल जो जाइज़ो वरितो ऐं मुआइनो वरितो। उन सां गॾोगॾु SSP अमजद शेख जेको आहे उन्हनि खे हिन ऑपरेशन जे हवाले सां ब्रीफिंग ॾिनी ऐं उन्हनि जो इहो ई चवणु आहे त असां बहितर नमूने सां इहा हिकमत अमली तयारु करे रहिया आहियूं जीअं तफ़सीलनि ऑपरेशन खां खे आगाह वधीक करण लाइ ग़ुलाम रसूल अमा जी महिरबानी।